औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां आहियां बरकत मिराणी। हिकु इंतहाई अफ़सोसनाक ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं त घोटकी ज़िले में हिकु ॿियो नौजवान सहाफ़ी वॾेरनि जे ॻोल्हनि जो बख बणिजी वियो आहे। घोटकी ज़िले जे रौंती वारे इलाइक़े में थोरी देरि पहिरियां वॾेरनि तरफ़ां हिकु निजी टीवी चैनल जो रिपोर्टर आहे बचल गुंजो, उनखे पंहिंजे मासूम धीउ जे साम्हूं गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। उनजो जेको लाश आहे उहो केतिरी देरि ताईं वाक़े वारे हंधि पयल रहियो, जंहिंखां पोइ उनजे वारसनि पहुची उनजो लाश हिन वक़्तु सिविल अस्पताल उबावड़ो पहुचायो आहे। हिन हवाले सां उनजो भाउ आहे बचल गुंजे जो सचल गुंजो, उनजो चवणु आहे त उनखे पंहिंजे मासूम धीउ जे साम्हूं उन वक़्तु गोलियुनि जो खाज बणायो वियो जॾहिं हू घर खां ज़मीन ते पंहिंजी फसल ॾिसण लाइ वञी रहियो हो त हथियारबंदनि तरफ़ां हुनजे मथां फायरिंग कई वई, जेको मौक़े ते क़तल थी वियो। बचल गुंजो केतिरे ई अरसे खां सहाफ़त सां सालियाड़ियल हो, मुख़्तलिफ़ सिंधी न्यूज़ चैनल ऐं अख़बारनि में कमु कंदो रहियो आहे। हिन खां अॻु में बि केतिरा दफ़ा बचल गुंजे जे घर जे मथां हथियारबंदनि तरफ़ां फायरिंग कई वई। बचल गुंजो जेको रौंती कचे में बेबाकी सां दिलेरी सां पंहिंजी सहाफ़त करे रहियो, उनखे क़तल कयो वियो आहे। पंहिंजे ई बिरादरी जे वॾेरनि तरफ़ां ते इल्ज़ाम आहे त हुन बचल गुंजो खे क़तल करायो आहे। मां मूंखे ॿुधाईंदो हलां त बचल गुंजो खे हिन खां पहिरीं जेको इन खां पहिरीं बि जेको हिकु दफ़ो बाहि मां गुज़ारियो वियो हो, जंहिंजे करे हुनजे जेको जिस्म आहे उहो तमामु घणो सड़ी पियो हो। केतिरे अरसे ताईं हुनजो इलाजु थींदो रहियो। उन ते इहो इल्ज़ाम हो त हुन पंहिंजे माइटनि जे मथां केस दाख़िल कराया आहिनि, जंहिंखां पोइ वॾेरनि तरफ़ां उन जे ख़िलाफ़ु फ़ैसिले जे लाइ उनखे बाहि में गुज़ारण जहिड़ी जेकी कुद्दी रस्म आहे उहा अख़्तियार कई वई। बचल गुंजो इन खां पहिरीं केतिरा दफ़ा पंहिंजे फेसबुक वाल ते ऐं सोशल मीडिया ते इहे ॻाल्हियूं कंदो रहियो आहे त उनखे जान जो ख़तरो आहे। इन खां पहिरीं उन केतिरा दफ़ा SSP घोटकी DIG सखर ऐं ॿियनि वस वारनि खे अपीलूं कयूं आहिनि त उन जी जान बचाई वञे, पर हुन जे इन अपील ते, उन जे इन दरख़्वास्त ते, तहफ़ुज़ वारी ते कंहिं बि कन न ॾिनो ऐं आख़िरकार बचल गुंजो खे अॼु सुबुह जो क़तल कयो वियो आहे। बचल गुंजो जो जेको लाश आहे उहो केतिरनि कलाकनि ताईं वाक़े वारे हंधि पयल रहियो हो, जंहिंखां पोइ उनखे हिन वक़्तु सिविल अस्पताल उबावड़ो नियो वियो आहे, जिते वॾी तादाद में कलम धणी तोड़े चाहे उनजा जेके वारिस आहिनि उहे उते पहुता आहिनि। इन हवाले सां जेको सीनियर सहाफ़ी आज़म सोरियाणी आहे उहो रिपोर्ट करे रहियो आहे त उनखे बचल गुंजे खे उन जे बिरादरी जे वॾेरनि तरफ़ां क़तल कयो वियो आहे ऐं हू रिपोर्ट करे थो त उनखे उन वक़्तु क़तल कयो वियो जॾहिं हू पंहिंजी मासूम न्याणी सां गॾु पंहिंजे ज़मीन ते फसल ॾिसण लाइ वञी रहियो। ही इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे जेकी नाज़रीन सां शेयर कयूं पिया त बचल गुंजो खे उनजे मासूम न्याणी जे साम्हूं फायरिंग करे क़तल कयो वियो आहे। हिन वक़्तु जो लाश जेको आहे उहो तालका अस्पताल उबावड़ो में पयल आहे, पोस्टमार्टम करायो पियो वञे। उनजे भाउ जी बचल गुंजो जेको शहीद बचल गुंजो आहे, उनजे भाउ सचल गुंजो जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल थी आहे, जंहिंमें हू चवे थो त हुन सां इंसाफ़ कयो वञे, हू मिसकीन आहे। उन खां पहिरीं उनजे भाउ खे ते केतिरा ई कातलाना हमला थिया, उनजे भाउ मथां फायरिंग कई वई, उनखे मारण जी कोशिशि कई वई, पर अॼु सुबुह जो उनखे हथियारबंदनि गोलियूं हणी क़तल करे छॾियो, जंहिंखां पोइ हू आसानी सां फ़रार थी विया आहिनि। घोटकी ज़िले जी ओवरऑल सूरत हाल अमन अमान जे हवाले सां जाइज़ो वठिजे त इंतहाई ख़राबु आहे। फुर धाड़ा अगवा जूं वारदातूं क़तल जेके आहिनि उहे रोज़ाना जो मामूल बणियल आहिनि। जिते आम माण्हू महफ़ूज़ न आहिनि, पुलिस महफ़ूज़ न आहे, उते सहाफ़ियुनि जे लाइ घोटकी ज़िलो जेको आहे उहो पुण मक़तल गाह बणिजंदो पियो वञे। इन खां अॻु शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडाणी खे पुण जेको आहे उहो क़तल कयो वियो हो, जंहिंजो क़तल केस दाख़िल हुजण जे बावजूदि उन जा जेके कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। अॼु हिकु ॿी अफ़सोसनाक ख़बर आहे त बचल गुंजो जेको घोटकी ज़िले जो बेबाक दिलेर सहाफ़ी हो, जेको रौंती जे कचे में वेही करे न सिर्फ़ु वॾेरनि खे ललकारींदो हो, पर उतां जा जेके बदनाम धाड़ेल आहिनि उन्हनि सां उन केतिरा भेरा जेको आहे उन्हनि जे फायरिंग ऐं हमले जे उन में
अची चुको आहे। जेतोणीकि बचियल गुञो जे घर ते केतिरा दफ़ा हिन खां अॻु में बि फायरिंग थी आहे ऐं बचियल गुञो खे धाड़ेलनि तरफ़ां पिणु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते धमकियूं मिलंदियूं रहियूं आहिनि त हुनखे क़तलु कयो वेंदो। अॼु सुबुह जो बचियल गुञो खे शहीद कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर, शहीद बचियल गुञो जंहिंखे अॼु सुबुह जो रौंती वारे इलाइक़े में हुनजे मासूम न्याणी जे साम्हूं क़तलु कयो वियो आहे। हिन वक़्त जो जेको लाश आहे उहो तालका अस्पताल ॾेहरकी तालका अस्पताल उबावड़ो में पयल आहे। पुलिस तरफ़ां हिन महिल ताईं हुनजे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ को बि कोशिशूं न आहिनि कयूं वयूं।